अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो उस्ताद मंज़ूर सखीरानी केर आहे ऐं किथां जो आहे। उस्ताद मंज़ूर सखीरानी छो ऐं कीअं फ़नकार थियो। उस्ताद मंज़ूर सखीरानी के कंहिंजी शाइरी सॼी सिंध में शोहरत ॾियारी। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंधी गीतन जो उस्ताद मंज़ूर सखीरानी। उस्ताद मंज़ूर सखीरानी 1959 ईस्वी धारे बहारुद्दीन सखीरानी के घर में जन्म वरतो। उस्ताद मंज़ूर सखीरानी जो वालिद सिंध हुकूमत के इदारे रेवेन्यू खाते जो एक मुलाजिम हो। उस्ताद मंज़ूर सखीरानी जो वालिद एक सूफ़ी इंसान हो ऐं उनके राग सां का दिलचस्पी न हुई। उस्ताद मंज़ूर सखीरानी जो अबाणो ॻोठ ऐं शहर दादू आहे। उस्ताद मंज़ूर सखीरानी के नंढे हूंदे खां ई ॻाइण जो शौक़ु हो ऐं रेडियो सीने ते रखी ॿुधंदो हो ऐं रिपीट करे गीत पाण बि गुनगुनाईंदो हो। उस्ताद मंज़ूर सखीरानी पंहिंजे बयान में चयो त रेडियो मुंहिंजो पहिरियों उस्ताद हो। अॻिते हली उस्ताद मंज़ूर सखीरानी राग जी मुकमल सिखिया उस्ताद कुदरतुल्लाह खां वरिती। उस्ताद मंज़ूर सखीरानी प्राइमरी ऐं मैट्रिक जी तालीम दादू मां हासिल कई ऐं फर्स्ट ईयर जी तालीम लाइ कराची कॉलेज में दाख़िला वरितई, पर राग जे शौक़ ऐं जुनून सबबु अॻिते न पढ़ी सघियो ऐं हिकु कामयाब फ़नकार थी पियो। उस्ताद मंज़ूर सखीरानी बाक़ायदा फ़नकारी की शुरुआत 1975 ईस्वी खां कई। उस्ताद मंज़ूर सखीरानी के पाकिस्तान रेडियो ते ॻोठाणे प्रोड्यूसर निसार मेमण ऐं ग़ुलाम हुसैन कोरे जे मुतारिफ़ करायो। उस्ताद मंज़ूर सखीरानी के पाकिस्तान टेलीविजन PTV ते एजाज़ मुतारिफ़ करायो। उस्ताद मंज़ूर सखीरानी के उस्ताद बुखारी ऐं अलीगुल सांगी ऐं तबस्सुम जी शाइरी काफ़ी सिंध में शोहरत ॾियारी। उस्ताद मंज़ूर सखीरानी के केतिरा ई साल अॻु धाड़ेलनि बि अगवा कयो ऐं बाद में छॾे ॾिनो। अगवा भी थी विया हुआ तव्हां तक़रीबन रोज़ केतिरा कलाम तव्हां खां ॿुधंदा। उस्ताद मंज़ूर सखीरानी जे हिकु पुटु जिब्रान के ॻाइण जो बि शौक़ु आहे। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।